नाज़िन कोटड़ी ऐं भरपासे में बदअमनी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियूं सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था नवीद पंवर जी हीअ रिपोर्ट। काफ़ी वक्त खां वठी वॾा धाड़ा लॻा आहिनि, वॾियूं चोरियूं लॻियूं आहिनि, वॾियूं फुरियूं थियूं आहिनि। को बि एसएचओ हितां जी चोरी रिकवरी न करे सघियो आहे। एसएचओ काल्ह बि हिकिड़े मोज़िज़ शख़्स साईं रफ़ीक चोणी जेका फुर थी आहे, उन उहो जेको दाण खणी वियो आहे, उन जी उहो फ़रियाद खणी वियो आहे। एसएचओ हुन सां बदतमीज़ी कई आहे, बदइख़लाक़ी कई आहे, कारगंद कई आहे। जेकॾहिं एसएचओ खे डीआईजी हैदराबाद आईजी सिंध न हटायो त असां एसएसपी जे अॻियां वॾो तारीख़ी धरणो हणंदासीं। पुलिस हूंदी आहे शहरियुनि जे जान माल ऐं इज़त जो तहफ़ुज़ करण लाइ, पर हिते उबतो कमु पियो हले। एसएचओ कोटड़ी मुश्ताक जतोई कल्ह हिकु 55-60 साला शहरी सां मोज़िज़ शहरी सां जेको आहे सो उहो फ़रियाद खणी जॾहिं वियो, उहो पंहिंजी मोबाइल ते ॿाहिरि बीठो ऐं चईंसि असांजी मोबाइल न मिली आहे, असांजी मोबाइल रिकवर करे ॾोहार गिरफ़्तार कयो। उन शहरी खे कारगंद कई, बदतमीज़ी कई, उनखे जेको आहे सख़्तियूं उलारियूं ऐं कई शहरनि ॾिठो उनखे कारगंद कंदो रहियो, उनजी मोटरसाइकिल लतूं हणंदो रहियो ऐं उनजो वस न पियो पॻो जो उनखे कॉलर मां वठी ऐं गिरफ़्तार करे हा। फौरी तौर ते बदइख़लाक़ ऐं बदमाश एसएचओ मुश्ताक जतोई खे मुतल करे हटायो वञे। ॿी सूरत में कोटड़ी जा मौजूद शहरी सिविल सोसाइटी एसएसपी ऑफिस जो घेराव कंदा, को बि नतीजो न निकितो त असां इंशाअल्लाह डीआईजी ऑफिस मुज़ाहिरो कंदा धरणो। बदतमीज़ी जॾहिं त इहो एसएचओ ॼाणे थो त रफ़ीक जोणे जो आम शहरी नाहे, पर हू नाज़िम रही चुको आहे, इलेक्टेड पर्सन रही चुको आहे। उन सां कयल बदतमीज़ी उनजे मिज़ाज जी अक्कासी करे थी त हू केॾो न किरियल मिज़ाज जो माण्हू आहे, त हू पब्लिक जी नुमाइंदगी कंदड़ माण्हू सां जेकॾहिं उहो रवैयो रखे थो त आम माण्हू उन वटि कहिड़े दिलि सां ऐं कहिड़ी नियत सां उन वटि वेंदा ऐं पंहिंजो सुख साह खणंदा। पंहिंजी शयुनि लाइ, पंहिंजी कयल फ़रियाद जे परसू लाइ या उन जी जांच लाइ जेकॾहिं ॿीहर करे शहरी त वञनि ई कोन था। एसएचओ स्टिक खणी 2-3 वीगो गाॾियूं पोयां खणी पुलिस वारा अॻियां पोयां करे अहिड़ा सायरन वॼाईंदे अहिड़ो त हुन निज़ाम हिते नाफ़िज़ कयो आहे पंहिंजी दहशत जो माण्हूअ जी जेकॾहिं चोरी थिए थी आहे त आम पब्लिक उन ते वञे ई कोन थी। असां जंहिंजी मोबाइल फुर थी उहो फ़रियाद खणी वियो त उनखे कारगंद कयो आहे, हुन सां बदतमीज़ी कई आहे। असीं चऊं था त पुलिस जेका आहे माण्हुनि जो तहफ़ुज़ कंदी आहे, आवाम जो तहफ़ुज़ कंदी आहे, फ़रियादनि सां वर्ताव रखियो थो वञे। जवाबदारनि ॾोहारनि क्रिमिनल माण्हुनि सां उन्हनि सां त यारी ऐं दोस्ती हलाइनि था। असांखे ख़बर पई आहे डीएसए जो कोटड़ी असांखे मिलियो आहे, आरपीओ मोकिलियो आहे पंहिंजो तोहफ़ो। आरपीओ खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे पंहिंजो तोहफ़े खे वठी वञे। जीअं त कोटड़ी शहर में मुसलसल बदअमनी मंशात ऐं वारदातूं वधी वियूं आहिनि, का बि हिकु माना वारदात में रिकवरी नज़र न पई अचे। पर जेकॾहिं असांजा मोज़िज़ शहरी थाणे ते हली वञनि था त उन्हनि सां एसएचओ साहब ऐं जेके हुते मुंशी वेठल आहिनि उन्हनि जे पारां बदतमीज़ी कई पई वञे।